सवाल कयो आहे सूफ़ी साबिर अली रिंद। उहो तो चए त के माण्हू इंसान खे चवंदा आहिनि त तव्हां फ़रिश्ता आहियो, फ़रिश्तनि वारा कम पिया कयो, इहो कीअं आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेको नेक सिफ़त इंसान आहे उनखे बतौर मुहावरे जे, बतौर इस्तियारे जे फ़रिश्तो मलाइक चवण में को बि हर्ज न आहे, का कबात न आहे। जीअं सूरत यूसुफ जे अंदरि जॾहिं मिस्र जी औरतुनि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिठो त चवण लॻियूं, हाशा लिल्लाह मा हादा बशरा इन हादा इल्ला मलकुन करीम। अल्लाह जी पनाह, ही त को बशर नाहे बल्कि ही त को सॻोरो मलाइक आहे। इन मां मालूम थियो त इंसान खे बतौर मुहावरे जे के बशर चवण में का बि कबाहत नाहे ऐं उलमाए दीन बि इंसाननि खे मलाइक जी सिफ़त लॻाई आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।